नाज़िर हरकीलक साथी भट्टी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में फर्नीचर की खोट सबब स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि एहतजाज कंदे बुनियादी सहूलियतूं ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था ज़हीर सुमरो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, असीं इन वक्त मौजूद आहियूं राड़कीलग साथी भट्टी गोठ है जिते प्राइमरी स्कूल जा ॿार नंढा नंढा मासूम सरापा एहतजाज करे रहिया आहिनि फर्नीचर की खोट सबब। अचो वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। भित कोने असांजे स्कूल में फर्नीचर अचे, बेंचा अचनि, असां धूप ते वेठा आहियूं, हिंद हुकूमत के असांजे बेंचा ॾिनियूं वञनि। असांजे स्कूल में दीवार कोन्हे, न बेंच आहिनि, असां उस ते वेठा आहियूं। फना असांखे फर्नीचर खपे, टेबल भी। बेंचा ॾे तकलीफ़ है, असांखे बेंचा मिलनि, टेबल मिलनि, मेज मिलनि, कुर्सियूं मिलनि, दीवार मिले। नालो ज़ुबैर अहमद सुमरो आहे। मां 2008 खां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल साथी भट्टी में हेडमास्टर आहियां। जॾहिं खां वठी मां हिते आयो आहियां त उन ॾींहंनि खां वठी असां वटि फर्नीचर जी खोट आहे ऐं मां वस वारनि अमलदारनि खे बि पंहिंजो लिखी चुको आहियां काफ़ी दफ़ा। असांजे पंहिंजो तालुके ॾेरकी में सनअती इदारा बि आहिनि जंहिंमें एंग्रो फर्टिलाइज़र आहे ऐं पंहिंजो कुझु बिजली घर बि आहिनि ऐं उन्हनि खे बि दरख़्वास्तूं पंहिंजो लिखी चुका आहियूं। असांजे पंहिंजो पाड़े में पंहिंजो इहो FFC आहे फर्टिलाइज़र, उन्हनि खे बि दरख़्वास्तूं मां लिखी चुको आहियां, पर हिन वक़्त ताईं असांखे फर्नीचर किथां बि कोन मिलियो आहे। बिल्कुल हितां जा हेडमास्टर साहब हुयो, अवां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं जेका नंढा शागिर्द हुआ उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं। त गुज़िरियल केतिरा ई सालनि खां वठी ना असां वटि को फर्नीचर जे लाइ को माण्हू आयो आहे, ना आहे असां वटि इन स्कूल के का दीवार आहे। ऐं उन नंढड़नि नंढड़नि मासूम ॿारनि आला हुकाम खां अपील कई त ख़ुदा असां ते नज़रसानी करे असांखे फर्नीचर जी जेकी खोट आहे असांखे उहा ॾिनी वञे। ऐं उस्ताद जो हेडमास्टर जो चवणु हुयो त गुज़िरियल साल केतिरे सालनि खां वठी मां दरख़्वास्तां ॾिनियूं आहिनि असांजे सनअती इदारनि खे, लेकिन असांजी का बि कंहिं बि तदारुक न कई आहे। उन्हनि जो इहो ई चवणु हो त इन ॿारनि जो मुस्तक़बिल संवारे उन्हनि खे फर्नीचर जी जेकी खोट आहे उहा पूरी कई वञे जीअं उहे सुठे नमूने सां तालीम पिराए सघनि। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सुमरो, मिरान TV।